ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ आहे 2/7/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हां विकारनि जो दान ॾियो त राहु जो ग्रहण उतरी वेंदो। दे दान त छूटे ग्रहण। प्रश्न: वृक्षपति बाप पंहिंजे भारतवासी ॿारनि ते बृहस्पति जी दशा विहारण लाइ कहिड़ी स्मृति दिलाईंदा आहिनि? उत्तर: हे भारतवासी ॿार, तव्हांजो आदि सनातन देवी देवता धर्म अति श्रेष्ठ हुयो। तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण हुयो। तव्हां मुझ सागर जे ॿार कामचिता ते बि कारा थी आया आहियो। तव्हां ते ग्रहण लॻी आयो आहे। हाणे मां तव्हांखे वरी खां गोरो ठाहिण आयो आहियां। ये स्मृति अचण सां बृहस्पति जी दशा वेही रहंदी आहे। गीता ओम नमः शिवाय। ओम शांति। ये कंहिंजी महिमा ॿुधी? बेहद जे बाप जी। उच्च ते उच्च बाप परम पिता परमात्मा ई आहे। लौकिक बाप जे लाइ त सपना चईंदा। ॿार ॼाणंदा आहिनि सभु आत्माउनि जो पारलौकिक बाप उहो ऊच ते ऊच आहे। उन्हनि जो नाम ई आहे शिव बाबा। बिगर नाम रूप जी कोई चीज हूंदी न आहे। हिन समय सभिनि खे राहु जो ग्रहण लॻियो आहे। हिन करे इन्हनि खे आयरन एजेड वर्ल्ड चइबो आहे। दशायूं बि हूंदियूं आहिनि। बृहस्पति जी दशा, शुक्र जी दशा। हाणे तव्हांजे मथां आहे बृहस्पति जी दशा, जंहिंजी महिमा ॿुधी उच्च ते उच्च भॻवानु शिव बाबा। उन्हनि जो असली नाम शिव आहे। बाक़ी क़िस्म क़िस्म जा अनेक नाम रखी छॾिया आहिनि। असुलु नाम शिव बाबा आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मां बीज रूप चैतन्य आहियां। सत चित चईंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि उहो सुख जो सागर, आनंद जो सागर, शांति जो सागर। महिमा सॼी हुन हिक जी आहे। भारतवासी महिमा ॻाईंदा आहिनि परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। हिकदमि पत्थर बुद्धि थी आहिनि। पत्थर बुद्धि कंहिं ठाहियो? रावण। सतयुग में भारतवासी पारस बुद्धि हुया। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों इह भारत पारसपुरी हुयो, जंहिंमें देवी देवताउनि जो राज्य हुयो। भारत ई अविनाशी खंड ॻायल आहे। भारत ई पारस बुद्धि देवता। भारत में ई पारस बुद्धि देवता हुया। हिन समय सभु पत्थर बुद्धि पतित रहंदा आहिनि। पतित कीअं ठहिया इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। द्वापर सां कामचिता ते वेही त कारा थी वेंदा आहिनि। काम अग्नि में सभु भस्म थी वेंदा आहिनि। उन में बि ख़ासि भारत जी ॻाल्हि आहे। भारत में पारस बुद्धि देवताउनि जो राज्य आहे। उन्हनि खे विष्णुपुरी राम राज्य बि चइबो आहे। इहे बाप अची करे ॿुधाईंदा आहिनि। मिठे मिठे लाडले ॿार, जॾहिं तव्हां सतयुग में हुयो सर्वगुण संपन्न हुयो, इहे तव्हांजी महिमा आहे। हुते विकार हूंदा न आहिनि। द्वापर खां रावण 5 विकारनि जो राज्य शुरू थियो त राम राज्य बदिली करे रावण राज्य थींदो आहे। हाणे ग्रहण लॻल आहे। बिल्कुलु ई भारत कारो थी वियो आहे। बृहस्पति जी दशा सभिनि खां सुठी हूंदी आहे। भारत ते बृहस्पति जी दशा सतयुग में हुई। पोइ त्रेता में शुक्र जी दशा 2 कला कम थी वई। उनखे चइबो आहे सिल्वर एज। पोइ द्वापर कलयुग आयो। सीढ़ी उतरंदा आया। शनिचर जी दशा थी। हिन समय सभु राहु जी दशा आहे सभिनि ते। सूर्य जो ग्रहण लॻंदो आहे त चईंदा आहिनि दे दान त छूटे ग्रहण। हाणे रूहानी बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि इहे रूहानी ज्ञान आहे। ये कोई शास्त्रनि जो ज्ञान थोरी आहे। शास्त्रनि जे ज्ञान खे भक्ति मार्ग चइबो आहे। सतयुग त्रेता में भक्ति हूंदी न आहे। ज्ञान भक्ति ऐं पोइ वैराग्य अर्थात हिन पुरानी दुनिया खे छॾिणो हूंदो आहे। ये शूद्र वर्ण आहे। विराट रूप ॾेखारींदा आहिनि न। ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य। ये भारत जी कहानी आहे। विराट रूप ठाहींदा बि आहिनि परंतु पत्थर बुद्धि सम्झंदा न आहिनि। पत्थर बुद्धि छो जी पतित आहिनि न। पत्थर बुद्धि छो जी पतित आहिनि। भारतवासी ही पारस बुद्धि हुया। संपूर्ण निर्विकारी हुया। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो। ॿियो कोई खंड न हुयो। इहे बाप सम्झाईंदा आहिनि। इहे राजयोग केरु सेखारींदो आहे? शिवाचार्य।
ये ज्ञान जो सागर आहे न शिव बाबा कोई मनुष्य के ज्ञान जो सागर सर्व जो पदक पावन न चइबो आहे। सर्व जो लिबरेटर हिकु बाप ई आहे। बाबा ख़ुदि इही ईंदा आहिनि दुख में रावण सां लिबरेट करणु। पोइ गाइड ठही वापसि वठी वेंदा आहिनि। उन्हनि खे रूहानी पंडो चइबो आहे। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां सर्व आत्माउनि जो पंडो आहे, सभिनि खे वापसि वठी वेंदो। मूं जहिड़ो गाइड कोई हूंदो न आहे। चईंदा बि आहिनि गॉड इज़ लिबरेटर, गाइड ब्लेसफुल, सभिनि जे मथां रहम कंदा आहिनि। छोकी सभु सागर जा ॿार कामचिता ते वेही जली मरिया आहिनि। उन में बि ख़ासि भारत जी ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां 16 कलर संपूर्ण निर्विकारी हुयो, हाणे कामचिता ते वेही तव्हां छा ठहिया आहियो। हाणे पोइ बाप आया आहिनि वृक्षपति बाबा मनुष्य मात्र ते बृहस्पति जी दशा विहारींदा आहिनि। ख़ासि भारत आम विश्व ते हिन समय राहु जो ग्रहण आहे। बाप चईंदा आहिनि मां ही अची करे ख़ासि भारत दुनिया आम खे गति सदगति ॾींदो आहियां, गति सदगति कंदो आहियां। तव्हां हिते आया आहियो पारस बुद्धि ठहियो, मोस्ट बिलवेड बाप थियो सभु आशिकनि जो उहो हिकु माशूक आहे। सभु नेशन में लिंग ज़रूरु ठाहींदा आहिनि। छोजी सभिनि जो बाप आहे न। शिव जे मंदिर भारत में ॾाढा आहिनि जेके शिवालय चईंदा आहिनि। रहण जी स्थान सत्य में देवी देवता धर्म जा मनुष्य, परंतु उहो धर्म कॾहिं हुयो, उन्हनि जो राज्य कॾहिं हुयो ये पतो न आहे। सत्य जी आयु लंबी लिखी छॾी आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि तव्हांजे मथां बृहस्पति जी दशा वेही रही आहे 21 जन्मनि जे लाइ। वृक्षपति ज्ञान सागर पतित पावन जेके सभु पुकारंदा आहिनि। तव्हां माता पिता सां बालक तुंहिंजा सभु उन्हनि जी महिमा कंदा आहिनि। बराबरि सत्य त्रेता में सुख गनेरे हुया, जबकि बाप हेवनली गॉड फादर स्वर्ग जो रचयिता आहे। त ज़रूरु असां बि स्वर्ग में हुजणा खपूं। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु स्वर्गवासी हुया, हाणे नरकवासी ठहिया आहियो। भारत जो आदि सनातन देवी देवता धर्म जे क्रिश्चन धर्म जे व क्रिश्चन धर्म जा ई हलिया ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां देवी देवता धर्म वारा पंहिंजे धर्म खे छो भुलिजी विया, जबकि तव्हां देवी देवता धर्म जा हुया। बाबा स्मृति दिलाईंदा आहिनि तव्हांजो सभिनि खां श्रेष्ठ धर्म कर्म हुयो। हाणे तव्हां हेठि पापी कंगाल ठही विया आहियो। तव्हां आहियो ई देवताउनि जा पुजारी, पोइ पंहिंजे खे हिंदू छो चईंदा आहियो। भारत जो छा हाल थी वियो आहे जो देवता धर्म जा उहो विकारी थियण जे कारण पंहिंजे खे देवता कहलाईंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि हाणे हिन पतित दुनिया जो अंत आहे। महाभारत लड़ाई बि खड़ी आहे। भॻवान वाचे असां तव्हांखे सत्य जे लाइ राजिक सेखारींदा आहियूं। भॻवान त हिकु ई आहे, असां सभु हुननि जा ॿार सालिग्राम आहियूं। बाप चईंदा आहिनि तव्हां जो पूज्य हुया उहो पुजारी भगत ठहिया आहियो। हाणे ज्ञान वठंदा आहियो पूज्य देवता ठहिण लाइ। पोइ द्वापर खां पूज्य सो पुजारी ठही वेंदा। तव्हां पूरे 84 जन्म वरिता आहियो। जंहिं 84 जन्म वरिता आहिनि उहे अची करे ब्रह्मा कुमार कुमारी ठहींदा। ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना इहे ॻायल आहे। प्रजापिता ब्रह्मा त ॿार बि हूंदा, पिता आहे त ॿार बि हूंदा, उहो त ज़रूरु हिते ई हूंदा। केतिरी ढेर प्रजा आहे। इन ब्राह्मणनि खे ई देवता ठहिणो आहे। बाबा अची करे शूद्र खां बदिली ब्राह्मण धर्म जी स्थापना कंदा आहिनि। हिन संगम युग ते आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। हीअ कल्याणकारी संगम युग आहे। हिन लड़ाई खे ई कल्याणकारी चइबो आहे।
हिन विनाश खां पोइ स्वर्ग जा गेट खुलंदा। तव्हां हिते आया आहियो स्वर्गवासी ठहिण व विष्णुपुरी में हलण। तव्हां ॿार हाणे अविनाशी वृक्षपति जी दशा आहे तव्हां ते। 16 कला संपूर्ण चइबो आहे न, पोइ 2 कला कम थींदी त शुक्र जी दशा चइबो आहे। सतयुग में बृहस्पति जी दशा हूंदी, पोइ त्रेता में शुक्र जी, पोइ हेठि किरंदा ईंदासीं त मंगल, शनिचर, राहु, जन्मांतर उल्टी दशा थींदी वेंदी आहे। बाप चईंदा आहिनि हाणे बाप द्वारा बृहस्पति जी दशा वेंदी आहे। बृहस्पति वृक्षपति बाबा आहे, बृहस्पति जी दशा आहे। ये बेहद जो बाप ज्ञान सागर पदित पावन आहे, उहो ई तव्हांजो बाप बि आहे, शिक्षक बि आहे, सतगुरु बि आहे। शिव बाबा जन जो बाप टीचर सतगुरु आहिनि, बाक़ी सभु आहिनि कूड़ा, कंहिंजी सदगति करे न सघंदा। हिनखे चइबो आहे विश्वस्वर। उहा आहे वाइसलेस वर्ड, इहा आहे विश्वस्वर में सभु दुखी आहिनि। लड़ाई मारामारी छा थींदो रहंदो आहे। हिनखे चइबो आहे खूने नायक, बिगर कोई कसूर सां छा कंदा रहंदा आहिनि। हिकु ई बॉम्ब अहिड़ो किराईंदा जो झटि सभु खलास थी वेंदो। उहो ई संगम युग जो समय आहे। तव्हां देवताउनि जे लाइ पोइ नई दुनिया खपियो। त हाणे बाप चईंदा आहिनि मिठी मिठी ॿार मन मना भव। ये कहिड़ो बाप चईंदा आहिनि, शिव बाप चईंदा आहिनि मन मना भव। उहो त निराकार आहे। इहे निराकार त तव्हां बि आहियो, परंतु तव्हां पुनर्जन्म में ईंदा आहियो, मां न ईंदो आहियां। हिन समय सभु पदित आहिनि, हिकु बि पावन न आहे। पदित ठहिणो ई आहे, सतो रजो तमो में उतरणो ई पए। हिन समय सॼो झाड़ जड़ीभूत अवस्था खे पायो आहे। दुनिया बिल्कुलु पुराणी थी वई आहे, हाणे वरी खां उन्हनि खे नयो ठाहिणो पए। दुनिया पदित दुनिया में ॾिसो केतिरा मनुष्य आहिनि, पावन दुनिया में ॾाढा थोड़ा हूंदा आहिनि। पदित दुनिया में ॾिसो केॾा मनुष्य आहिनि, पावन दुनिया में ॾाढा थोड़ा राजी कंदा। हिकु ई धर्म हुयो, ॿियो कोई धर्म ई न हुयो। भारत ई हेवन हुयो। गाइबो बि आहे न, घटई में सूर्य, घटई में चंद्रमा, घटई में 9 लख तारा। सतयुग में 9 लख हूंदा, पुठियां पोइ वृद्धि थींदी। पहिरियों ॾाढो नंढो फूलनि जो झाड़ हूंदो। काटन जो केतिरो वॾो फॉरेस्ट आहे। दिल्ली में मुगल गार्डन ॾिसो केतिरो सुठो आहे, हुन सां वॾो कोई गार्डन न आहे। फॉरेस्ट ॾिसो कहिड़ा वॾा आहिनि। सतयुगी गार्डन बि नंढा हूंदा, पोइ वृद्धि खे पाईंदे वॾा थींदा। हाणे त काटन जो जंगल आहे। रावण जे अचण सां काटा थी वेंदा आहिनि। इहे काटन जो जंगल आहे, आपस में लड़ंदा रहंदा आहिनि त हिक ॿ खे मारंदा आहिनि। केतिरो क्रोध आहे। बंदर खां बि बदतर चइबो। त बाप चईंदा आहिनि मुंहिंजा लाडला ॿार, तव्हांजे मथां वृक्षपति जी दशा आहे। हाणे तव्हांजे मथां वृक्षपति जी दशा आहे। हाणे देह दान त छूटे ग्रहण संपूर्ण निर्विकारी हाणे इहो ठहिणो आहे। पोइ इहो शरीर छॾे वञी करे शिवालय में वेंदासीं। शिवालय में ॾाढो सुख हूंदो, देवी देवताउनि जो राज्य हूंदो। सतयुग खे चइबो आहे शिवालय, कलयुग खे चइबो आहे वैश्यालय। ये वैश्यालय रावण स्थापना कयो आहे। रावण स्थापना कयो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि पदित खां पावन ठहिणो आहे। कीअं ठहींदव? छा त्रिवेणी में गंगा में सनानु करण सां पावन ठहींदव? हीअ त जन्मांतर कंदा आया आहियो। करोड़ों मनुष्य वञी करे
सारी नदियूं आहिनि, नाला तालाब आदि आहिनि जिते पाणी ॾिसंदा आहिनि उते वञी करे सनानु कंदा आहिनि, छो पंहिंजे खे पवित्र सम्झंदा आहिनि। हाणे पारसनाथ पंहिंजी बुद्धि खे पारस ठाहींदा आहिनि, त अहिड़े पारसनाथ बाप खे केतिरो प्यार सां यादि करिणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग जो। हाणे बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन कांटनि जी दुनिया सां फूलनि जे बगीचे में वञण लाइ जो बि कांटा अर्थात विकार आहिनि उन्हनि खे कढो। पारस ठाहिण वारे बाबा खे ॾाढो प्यार सां यादि करिणो। ॿियो आहे न, कल्याणकारी संगम युग ते शूद्र खां ब्राह्मण सो देवता ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। राहु जे ग्रहण खे उतारण लाइ सभु विकारनि जो दान ॾियणो। वरदान, संगम युग ते हर कर्म कला जे रूप में करण वारा 16 कला संपन्न ठहनि। संगम युग विशेष कर्म रूपी कला ॾेखारण जो युग आहे, जंहिंजो हर कर्म कला जे रूप में हूंदो आहे। उन्हनि जे हर कर्म व गुण जो गायन हूंदो आहे। 16 कला संपन्न अर्थात हर चलन संपूर्ण कला जे रूप में ॾेखारे मिले। ये संपूर्ण स्टेज जी निशानी आहे। जिस साकार में ॻाल्हाइण हलण सभिनि में विशेषता ॾिठी ते कला थी वई न। उथण वेहण जी कला, ॾिसण जी कला, हलण जी कला, सभिनि खां न्यारोपन, सभिनि में न्यारोपन ऐं विशेषता हुई। त अहिड़ो फॉलो फादर करे 16 कला संपन्न ठहो। स्लोगन आहे, पावरफुल वर्ड जो फौरन परखे करे फ़ैसिलो करे छॾियो। अव्यक्त इशारो, तव्हां ॿारनि जो योग जॾहिं ज्वाला स्वरूप शक्तिशाली हूंदो तॾहिं पवित्रता जी अग्नि सेकेंड में विश्व जे किचिरे खे भस्म करे छॾींदी। पवित्रता जी शक्ति महान आहे। अंत में जॾहिं तव्हां संपूर्ण पवित्र थी वेंदव तॾहिं तव्हांजे श्री संकल्प जे लग्न जी अग्नि सां सभु किचिरो भस्म थी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।